सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। हकीकत में वर्ष जो मकसद वारस जान यानी संसार में पहली तैयारी करे हाला जिते यो लगे वो घारो जे आहे घारो जे जिते में हो जे वो सचे साईं जो मिसाल जॾहिं उन संसार छॾियो पए त उन वक़्तु खिलंदे खिलंदे वेठा कोई माहौल बि कोन हुओ। वो सभु गॾु थिया चए ठीकु आहे तयारी आहे हलूं था। वो भगत साहब ॿाहिरि वेलो के टेलीग्राम करे घुरायूं त जीअं आहे तीअं पहुच ऐं हू वे छेड़जा में सूदो पहुतो ऐं सॼी संगत हुई चए तयारी हलूं था। अचानक जॾहिं त भगत साहब भक्ति ते मोकिले छॾियो। कोई चऊं वो तबियत हुजे कुछ हुजे अहिड़ो थोरो पुछबे। पर जॾहिं भगत साहब ने पूछो जैसे वो ताम को सवा किए हैं चे बस दिल के साफ रख जाए। दिल साफ होंगी सदाई गड पाईंदी बाक़ी कोई परवाह कोन। सो हकीकत में असांजी नीयत चङी हुजे असांजी सोच चङी हुजे ऐं सोच जे लाइ सभ खां पहिरीं असांजी ज़बान चङी हुजे।